प्यारा मुसलमान भाइरो तो जेके भी इस्लाम जी खातिर जवान जानियूं ॾेई विया उहे सभु इन फज़ीलत में शामिल आहिनि। पर किताब लिखनि था इन्हनि सभिनी जो शहीदन जो सरदार मुझो तुझो पाक हुसैन हजरत सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जई हिन दिहाड़े अज 10 रात मुहर्रम शरीफ जी अल्लाह अल्लाह अज खां कुछ 100 साल अग में ही रात इमामन पाकन जी अंदाज में गुजारी। मलाइक हैरान हा, हूरूं हैरान दिसण वारा हैरान हा। सजी रात मुझे पाक रब जे इबादत में ही रात इमामन गुजारी। नफल पढ़ंदे कुरान पढ़ंदे मुझा प्यारा मदीने जे साईं जी सलात पढ़ंदे रात गुजारियों। ये अजीब रात है, जिंदगी जी आखिरी रात है। प्यारा मुसलमान भाइरो अलगर्ज यो बयान इंशाअल्लाह वाजी खिदमत में अर्ज कयां थो छो जो थोड़ी देर खां पो शहीदन जो किरदार मुजाहिदन जो किरदार इमाम पाकन जे साथिन जो किरदार अवाजी खिदमत में अर्ज कंदुस। उन्हीं ते जलसे जी पुजानी थींदी। इन खां अग में एक मसलो मुझे ज़हन में आवाजी खिदमत में अर्ज कंदो हलां। प्यारा मुसलमान भाइरो के गलतियों असां जो माऊं भेनरूं थियूं कन ऐं के गलतियों असां कंदा हूं। मन घड़त रवायतूं ॿुधी उन ते अमल कंदा हूं। जीअं मूंखे ख़बर पई आहे त असां जूं माऊं भेनरूं बि हज़रत इमाम कासिम जी मेहंदी करंदियूं आहिनि। भले वो असांजी सुन्नियाणियूं आहिनि, सुन्नत जमात वारा मेहंदी करंदियूं आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो मेहंदियूं खणंदियूं आहिनि। हज़रत बीबी सकीना जी इहा मन घड़त रवायत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत बीबी सकीना जी उम्र करबला जे मैदान में 6 साल हुई। 6 सालन जी उम्र में शादी कान थींदी आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो। ऐं उन खां अलावा मेहंदी जो हिन वक़्तु कढणु खणणु इहो ख़ुशी जी निशानी आहे। मेहंदी लगाइण खणण ख़ुशी जी निशानी आहे। जीअं दोल हूअं त इस्लाम में जायज़ न आहे पर जेके माण्हू वॼाइनि था उहे बि गम में न ख़ुशी में वॼाइनि था। ख़ुशी वारी सूरत में दोल वॼाइनि था। जेके बि माण्हू हिन वक़्तु दोल वॼाइनि था मुंहिंजा प्यारा मेहंदियूं खणनि था मेहंदियूं लगाइनि था इहो सभु मुंहिंजा प्यारा दोस्तो जायज़ न आहे रवा न आहे। इहे त सभु ख़ुशी वारा कम आहिनि, ख़ुशीअ जा कम आहिनि। ऐं न वरी करबला जे मैदान में जिते मुंहिंजा प्यारा कूंदर जवान पे कुठा उते मेहंदियूं तो सवाल ही पैदा कोन्हे, को तस्वर ही कोन्हे। जिते 3 ॾियारा पानी ही बंद हो उते मेहंदी जो तस्वर केर करे सके तो। ये सब नाजायज़ ॻाल्हियूं आहिनि। इन जे बजाय कुरान पढ़ो, यासीन पढ़ो, बरकातो नफल पढ़ी इमामन पाकन खे बख्शो, इमामन पाकन जे लाइ खैर खैरात कयो, सखावत जो दरवाज़ो खोलियो, उन्हनि जे लाइ ख़त्मा पढ़ायो, कुरान खानियूं कराए सखा करे इहो सवाब इमामन खे बख्शायो। तव्हांजा रब करीम बेड़ा पार फरमाए छॾींदो। ऐं ॿिए नंबर में असांजा घणा माण्हू तक़रीबन हूअं त कब्रिस्तान असां वेंदा आहियूं पर मुहर्रम जी 10 तारीख़ 9 तारीख़ घणा माण्हू कब्रिस्तान वेंदा आहिनि, मिटी विझण पंहिंजनि प्यारनि खे ख़ुदा सलाम फातिहा दुरूद करण वेंदा आहिनि। पोइ उमूमन उहे असांजा भाइर कब्रिस्तान में वञी अगरबत्तियुनि जूं मुठियूं भरे कब्रुनि जे मथां लॻाईंदा आहिनि। इहो बि जाइज़ कोन्हे, इहा जायज़ कोन्हे बिल्कुलु। इस्लाम में इन जी इजाज़त न आहे। खुशबू अवांजी नियत सां, अवांजी नियत खुशबू आहे पर ताल्लुक़ उन जो बाहि सां आहे। मदीने जे साईं फरमायो त पंहिंजे मरहूमिन खे बाहि खां बचायो, बाहि खां बचायो। त अगरबत्ती में बाहि आहे, उलमा किरामनि खां मना फरमाई आहे। मुंहिंजा प्यारा बहितरीन उन्हनि जे लाइ तोहफ़ो ही गुलाब जा गुल जी अवां खे खुशबू अगरबत्ती भी खुशबू जे लाइ ॿारियो था त हे हिन खां वधीक ॿी का शइ कान्हे का। मदीने जे साईं फरमायो इहे गुल इहे सायूं टारियूं जेसि ताईं क़ब्र ते पयूं वेंदियूं आहिनि, अल्लाह जो ज़िक्र पयूं कंदियूं आहिनि, क़ब्र वारे ते ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल पियो थींदो आहे, बरकतूं रहमतूं पियूं वसंदियूं आहिनि। जेकॾहिं गुनहगार आहे उनजे गुनाह जे अज़ाब में तख़फ़ीफ़ थींदी आहे ऐं उन्हनि जे ज़िक्र जे सदके थी सघे थो ख़ुदा उन्हनि जी बख़्शिश फरमाए। पर इहो त यकीनी तौर पर जेसि ताईं इहे सावा रहनि था त ख़ुदा पाक जो ज़िक्र कनि था ऐं जिते ख़ुदा जो ज़िक्र थींदो आहे उते ख़ुदा जी रहमत ऐं बरकत वसी पवंदी आहे। बहितरीन तरीक़ो इहो आहे। अञा बि वधायो था त अतर जूं शीशियूं मिलनि थियूं, अतर जी शीशी वठी, पर इन जी का ख़ासि ज़रूरत कान्हे का। मुंहिंजा प्यारा दोस्तो हिन में ही खुशबू जे करे न आहिनि, ही अल्लाह जे ज़िक्र जे करे पासा वेंदा।
सायूं टारियूं रखबियूं आहिनि क़बर ते तो ख़ुदा जा हाणे साई टारी त हाणे झंग कोन्हे उन वक़्तु जो जंग हुआ वग़ैरह वग़ैरह पर हाणे उहो हिसाबु कोन्हे त हे त अलहमदुलिल्लाह अव्हांखे आसानी सां मिली सघनि था जेकॾहिं तव्हां 20-25 वठंदा त बि अव्हांजो बाबो अव्हांजी अमड़ या पाड़े आड़े वारियूं क़बरूं उन्हनि ते कुझु न कुझु हे ॿ टे गुल विझंदा त उहे उन्हनि जी बि अव्हांजे लाइ दुआऊं थींदियूं ऐं हे गुल ताज़ा रहंदा त उन्हनि ते अलाह जे तरफ़ां रहमत जो नुज़ूल पियो थींदो। प्यारा मुस्लमान भाइरो त हे जेके ॾींहं 10 मुहर्रम शरीफ़ जा आहिनि इन्हनि में इमामनि पाकनि खे ख़ासि यादि कयो उन्हनि खे पंहिंजी ख़ैरातुनि में जीअं रातो की तकीर में मूं मूंखे ॿुधायो त साईं पीर सैयद जमात अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो त इहे जेके 5 नियाज़ूं आहिनि साल जूं जेको माण्हू ॾींदो कॾहिं बि ग़रीब न थींदो कॾहिं उनजे रिज़्क़ में खोट कान ईंदी अलाह से उनखे ॿीणियूं टिणियूं बरकतूं अता फरमाए। ऐं सुभाणे 10 तारीख़ मुहर्रम जी आहे इन जे लाइ मूं पढ़ियो आहे किताब में त जेको माण्हू पंहिंजे बच्चनि जे लाइ फ्रूट वठी वञे का शइ वठी वञे हस्बे तौफ़ीक़ कुझु उन्हनि खे नयूं शयूं खाराए त साल भर उनजे रिज़्क़ मां बरकत खुटंदी कान का अल्लाह से साल जी बरकत जो हुन में इज़ाफ़ो फरमाईंदो आहे। सुभाणे के ॾींहं में दस्तरख़ान कुशाकुद हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो सखा जो दरवाज़ो खुलियलु हूंदो अल्लाह ताला अव्हांखे झोलियूं भरे ॾींदो। हाणे सलाद खे भेरो ॾियो त करबला जे शहीदन जो हाल अहवाल अव्हांखे ॿुधायूं उहे ॻाल्हियूं इंशा अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या करबला जो जेको वाक़ियो पेश आयो उन में कई एतराज़ात कई सवाल उन जे लाइ टाइम खपे ऐं वरी ज़िंदगी रही अव्हां जे ज़ौक़ शौक़ साथ ॾिनो त जीअं 9-10 अव्हां रखियो आहे प्रोग्राम इहे 11 जी राति बि रखो त 11 जी राति वरी इमामनि पाकनि जी जेका वापसी आहे घणा माण्हू चवंदा आहिनि त असां ज़िक्र त ॿुधंदा रहंदा पर इहा ख़बर कान्हे वापसी कीअं थी वापसी में छा छा चवनि इहो बि तक़रीबन मुख़्तसर करे माण्हू तॾहिं 1 कलाक ॾेढ 2 जी तकीर आहे वापसी जी त इहो वरी कॾहिं सांग चओ त अहिड़ो प्रोग्राम रखिजे त पोइ वरी वापसी वारा जेके वाक़ियात आहिनि उनजी ख़िदमत में अर्ज़ु कर ऐं हिन वाक़िए ते बि खोड़ एतिराज़ात आहिनि उथनि था मुंहिंजा प्यारा दोस्तो उन्हनि खे बि जेकॾहिं माण्हू वाज़े बयानु करे वाज़े उन जा जवाब ॾे त तक़रीबन सॼी राति गुज़री वेंदी। किसो मुख़्तसिर त हज़रत अमीर मुआविया जी ख़िलाफ़त हुई ऐं जंगूं त पाण में थियूं ऐं असहाबनि किरामनि जूं जेके पाण में जंगूं थियूं आहिनि उहे इज्तिहादी जंगूं आहिनि कंहिं मसलत जे तहत हुयो जीअं हज़रत उस्मान गनी जा जेके कातिल हुआ उन्हनि जे बारे में हज़रत अली साईं खे मालूम हुयो हज़रत अली साईं खे कुझु मजबूरियूं हुयूं जीअं थींदियूं आहिनि सियासी मजबूरियूं मसलत तौर पर उन टाइम इजाज़त न पियूं ॾियनि उहे मजबूरियूं जो उन्हनि खे सज़ा मिले उनखे ज़ाहिर कजे त हज़रत अमीर माविया जो मुतालबो हो त इहे कातिल ज़ाहिर कयो। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा जो मुतालबो इहो हो त हज़रत उस्मान गनीअ जा कातिल गिरफ़्तार कया वञनि उनखे अहिड़ी सज़ा ॾिजे जो वरी अहिड़ो कमु ॿियो माण्हू न करे सघे। हज़रत अमीर माविए कासिद मोकिलिया मगर हज़रत अली साईं जूं पंहिंजूं मजबूरियूं हुयूं। हज़रत अमीर माविए इहो फ़ैसिलो कयो त हज़रत अली साईं जॾहिं उस्मान गनी जा कातिल गिरफ़्तार न करे सघियो उनखे सज़ा न ॾेई सघियो त अॻिते कहिड़ा उमूर कीअं हलंदा वग़ैरह वग़ैरह साईं जो पंहिंजो इज्तिहाद हो हज़रत अली साईं जो पंहिंजो इज्तिहाद हो। इन विच में कुझु जंगूं थियूं आहिनि मुंहिंजा प्यारा असां उन जे विच में असांखे नाहे पवणो इज्तिहादी जंग में ॿिन्ही पासे जेके मुस्लमान शहीद थिया उहे शहीद आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असां उन जे मथां फतवा नथा लॻाए सघूं। बहरहाल सियासी ग़लतियूं बि विच में थियूं आहिनि जीअं अॼु ज़माने में आहिनि जीअं भाइरनि जा इख़्तिलाफ़ थींदा आहिनि ईअं थियूं आहिनि कुझु पर असांखे उन्हनि में नाहे पवणो हीअ रब करीम जे तरफ़ां जोड़ जुड़ियल हुई। जीअं मुंहिंजा प्यारा उलमा किराम में लिखियो मूंखे हाणे साईं मौलवी मोहम्मद हसन साहब मुंहिंजे बिरादर पाण फरमायूं त असां हिकिड़ी तक़रीर ॿुधी उन में इहो हो त जॾहिं आलम अरवाह में अल्लाह ताला जी ज़ात रूहनि खे घुरायो पोइ हिकु दफ़ो अल्लाह साईं करबला जो मांडर जेको तयारु कयो जीअं असांजी मस्जिद ठही पए त हिते पासे में मस्जिद जो नक्शो रखियलु सॼो अञा ठही कान्हे त अॻु में तयारु थियो चयो त हिन हिसाब सां मस्जिद ठहंदी। पोइ अल्लाह साईं करबला जो हिकिड़ो मॉडल तयारु कयो त अहिड़े नमूने सां उन हे बुखूं उञूं हे तकलीफ़ूं ईंदियूं हीअं बच्चा क़ुर्बान करणा पवंदा हे वग़ैरह पोइ हीअ मक़ाम आहे हीअ फज़ीलत आहे जेकॾहिं को अहिड़ो बहादुर दिलेर आहे जेको हिन मॉडल खे मुंहुं ॾे त उहो लबैक चवे त कई बि लबैक न चयो मुंहिंजे इमाम हुसैन साईं लबैक चयो मुंहिंजा मौला इहो पेपर आऊं थो हल कयां
करबला के आऊं मोह ॾींदुसि। इमाम पाक अॻ में खयो, यानी मुराद मक़सद इहो त सब्र करे माण्हुनि खे ॾेखारणो आहे त सब्र कीअं कबो आहे, सब्र चइबो छाखे आहे, इश्क छाखे चइबो आहे, मोहब्बत छाखे चइबो आहे। मुंहिंजा प्यारा, निमाज़ इबादत सां मोहब्बत कीअं कबी आहे, ख़ुदा जे दीन जे ख़ातिर बचड़ा कीअं क़ुर्बान कबा आहिनि। इन सिलसिले में मुंहिंजा प्यारा हज़रत अमीर मुआविया जॾहिं विसाल पे कयो, यज़ीद खे तख़्त ते विहारी ऐं इहो विहणो हो, मुझा अज़ीज़ दोस्तों विहणो हो, तॾहिं त हे सभु वाक़िया थियणा। उन जे क़िस्मत में बदबख्ती लिखियल हुई, बदबख्ती लिखियल हुई। कॾहिं कॾहिं अल्लाह से कंदो आहे, शैतान 600 करोड़ साल अल्लाह जी इबादत कई, पर हुन जे क़िस्मत में बदबख्ती लिखियल हुई। 600 करोड़ साल जी इबादत ज़ाया थी वई, सिर्फ़ हिकु सजदे न करण जे करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सिजदो न कयई, अल्लाह ताला जी रात हुन जी हज़ारनि सालनि वारी इबादत खे तबाह ऐं बर्बाद फरमाए छॾियो। अहिड़े नमूने सां मुंहिंजा प्यारा, यज़ीद खे सोभ लिखियल कान हुई, उन जे क़िस्मत में बदबख्ती लिखियल हुई, जो इहो वाक़ियो उन जी क़िस्मत में आयो। हज़रत अलग़र्ज़ जॾहिं यज़ीद तख़्त ते वेठो ऐं माण्हुनि इमाम हुसैन साईं खे ॿिया जेके अकाबरीन सहाबा किराम हुआ उनखे ॿुधायो त यज़ीद जा अहिड़ा किरदार आहिनि, अहिड़ा प्रकाना आहिनि ऐं हीअं दीन में नयूं ॻाल्हियूं शामिल करे रहियो आहे, उहो अकबर बादशाह वारा कम करे रहियो आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं इमाम पाक ताईं पहुतियूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, त सभिनी जेके अकाबरीन हुआ उन्हनि सलाह कई त यज़ीद जी बेत कान कबी, उन जे हुकूमत खे तस्लीम कोन कबो, जो शरीयत जे ख़िलाफ़ आहे। इन जे करे इमाम पाक इनकार कयो ऐं यज़ीद सख़्ती सां मदीने पाक जो जेको वाली हो उनखे चयो त कई हाल में इमाम हुसैन खां बेत वठणी आहे। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर खां, हज़रत तलावान खां ज़बरदस्ती बेत वठणी आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वाली घुरायो, मगर साईं इनकार कयो त ठीकु आहे, असां विढ़ूं कोन था, असां जेको आहे सो बग़ावत कोन था कयूं, बल्कि ख़ामोशी इख्तियार कयूं था। अहिड़े ज़ालिम माण्हू जी बेत कोन कंदासीं। जेकॾहिं अहिड़े माण्हू जी असां बेत कई, उन जी हुकूमत खे तस्लीम कई, त क़यामत ताईं हर माण्हू चवंदो त बाबा इमाम हुसैन जॾहिं झुकी वियो त असां ज़ालिम जे ख़िलाफ़ छा कयूं, फलाणो कयूं, को बि हक़ जो कलमो बुलंद कोन कंदो। इन जे करे रहंदी दुनिया ताईं मां दुनिया खे सम्झाए थो वञां त जेको ज़ालिम आहे, जेको इस्लाम दीन जो दुश्मन आहे, उन जो साथ ॾियणो न आहे, उनखे वोट ॾियणो न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन जे ख़िलाफ़ हक़ जो कलमो बुलंद करणो आहे। इमाम पाक इहो आवाज़ रहंदी दुनिया ताईं छॾे वियो। हज़रत इमाम पाक मदीनो छॾे मके पाक में आयो। मके पाक में रहण जो मुस्तक़िल इरादो फरमायूं त हिते रहंदासीं, मगर कूफियन कम खे खणी ॾिनो। उहे जेके बेवफ़ा कूफी जिन हज़रत अली साईं जो साथ न ॾिनो, उहे ई कूफी हज़रत इमाम पाक खे ख़त लिखण लॻा त यज़ीद हीअं पियो करे, दीन जो अहिड़ो कमु जेको आहे सो ख़राब करे रहियो आहे, लिहाज़ा अवां अचो, न आया त क़यामत जॾहिं असीं धाहींदासीं त अल्लाह से असांखे रहबर न मिलियो, असांखे को रहनुमा कोन मिलियो। इन जे करे तव्हां अचो ऐं उन्हनि बेवफ़ा माण्हुनि मुंहिंजा प्यारा 12,000 ख़त लिखिया साईं खे, किन में किताब में 12,000 ख़त लिखियूं त तव्हां अचो। इमाम पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु इरादो फरमायो त जेकॾहिं हाणे असां न वियासीं त क़यामत जे ॾियारे इहे असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे साम्हूं मयारी करे विझंदा त असां त हक़ जो साथ ॾिनो थे, पर असांखे को इमाम न मिलियो, असांखे को रहबर न मिलियो, असांखे को रस्तो ॾेखारण वारो कोन मिलियो। त इमाम पाक सिर्फ़ उन्हनि जी रहबरी रहनुमाई जे लाइ कूफे जे लाइ सफ़र जो इरादो फरमायूं। पाण कूफे आया, लेकिन मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। पिता साहब फरमाइंदो आहे त लिखियूं जनीद तेरियूं लोह कलम में, उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घोरण पेयूं, लिखियो जो निरार में सो अंग की आड़ी कीअं थिए, हाणे पाड़ियो वेठी पार जेको लालन लिखियो लोह में। हज़रत इमाम पाक
मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो कूफे का 2 मंज़िलूं पोइते रहिजी विया उते जॾहिं पहुता त हुर बिन रिहाए हज़रत इमाम पाक जो रस्तो रोकियो मुज़ाकिरात थिया लेकिन मुज़ाकिरात नाकाम विया कामयाब न विया मुझा प्यारा दोस्तों इमाम पाक 3 शर्त ॾिना हा पहिरियों शर्त ही हुयो त ऐ यज़ीदी लश्करो तव्हां मूंखे यज़ीद ॾे वठी हलो मां यज़ीद सां तू बदू मुज़ाकिरो कयां थी सके तो ठाह थी वने पर जे इं नथा कयो त मूंखे वापस छॾियो त मां मदीने पाक हलियो वञा जे मदीने नथा छॾियो त पोइ मूंखे इजाज़त ॾियो जेॾां मुंहिंजी दिलि कढंदी मां ओॾां हलियो वेंदुसि हाणे जेके शदीदी फौज जा लश्कर जा जेके सुपर सालार हा उन्हनि जो त असां हिन ते सोचूं था गौर फिक्र था कयूं पर किन ख़ुशनसीबनि लिखियो आहे असांजी सिंध धरतीअ जे लाइ त इमाम पाक खां पुछाऊं ग़ुलामनि सोना जे यज़ीद ॾे न वठी विया मदीने इजाज़त न ॾिनऊं ऐं चयाऊं त असांजो देश छॾे ॿिए पासे हलिया वञो त असांजा कामिल मुर्शिद पोइ केॾां हलबो इमाम हुसैन साईं मुर्की फरमायो मदीने इजाज़त न ॾिनो अरब में रहण न ॾिनो त हेॾां सिंध जी सरजमीन आ जिते मुझे नाने जा आशिक रहन था सिंध जी सरजमीन आ असां ओॾे हलंदासीं उते सैयद सादात आल बैत खे वॾी इज़त आ तव्हां यकीन कयो हिन वक़्तु पुरफ़ितन दौर में भी असांजे सिंध में जेका सैयद खे इज़त आ उहा शायदि कई जगह ते हुई शायद हुजे असांजे इलाक़नि जा चोर जेके माण्हू खुदा उनखे हिदायत ॾे पर जेके रस्ते रोड में का गाॾी रोकियूं ऐं गाॾी वारो चयो त असां सैयद आहियूं त छॾे ॾींदा आहिनि यानी चोरनि जे दिलि में बि अदब एतिराम आहे इमाम पाक फरमायो सिंध जो टुकड़ो आहे जिते मुंहिंजे नाने जा हुबदार रहनि था आल बैत जा हुबदार रहनि था ओॾे हलंदासीं ऐं इमाम पाक फरमाईंदा हुआ त मूंखे सिंध ॾिसण जो वॾो शौक़ु आहे अल्लाह जा महबूब करीम भी कदे कदे यमन दे कदे रूम दे कदे शाम दे हथ खणदा मौला यमन ते बरकतूं रूम ते बरकतूं शाम ते बरकतूं कदे कदे एड़ी दिस दे हथ खणदा हा दुआ भी फरमाइंदा हा ऐं मुरकंदा हा गुलामन अर्ज कयो सोना हेडा त रूम यमन शाम जा नाला वठो था पर एड़ी दिस जई तरफ तवा रुख करे दुआ कंदा हो नालो न खणदा हो मुरकंदा हो या केड़ी दिशा मुझे आका मदीने जे ताजदार फरमायो इन पासे सिंध जो टुकड़ो आ जिते मुझा आशिक रहन था उनन जी मोहब्बत जी खुशबू इंदी आहे ही 15वीं सदी आ अलाए केतरा फिरका अची विया नवा नवा फिरका अगे तो सुन्नत जमात जी बार हुई अहल सुन्नत आशिक जमात हुई बो केर कोनो रुगो यारहियूं हुयूं कारहियूं हुयूं मीलाद हा उर्स हा खैरात हुयूं जलसा हा हाने तरह तरह जा नवा नवा फिरका अची विया मुझा प्यारा भले फिरका परस्ती जो दौर आ पर तवा तारीख जो मुतालो कयो हिन वक्त भी रब्बिल अव्वल शरीफ में जेको उर्स मीलाद सिंध जी सरजमीन ते मलायो तो वने किथे भी नथो मलाए मदीने पाक के छड़े मदीने पाक के छड़े बाकी जेतरो सलात जेतरो सलाम सिंध जी सरजमीन ते पढ़ियो तो वने शायद किथे पढ़ियो तो प्यारा मुसलमान भाईरो त मदीने जे साईं फरमायो त मुखे सिंध जे तरफा पंजे आशिकन जी खुशबू थी अचे मोहब्बत थी अचे अल्लाह अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो इमाम हुसैन जी असां सिंध असां जे सिंध टुकड़े सां मोहब्बत बिटाई सां फरमाइंदो आ त साईं सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे इमाम हुसैन साईं ते शर्त ॾिनो यजीद सां मशवरो कयो यजीद चयो शर्तन मां पान न जानो इमाम पाक खे मजबूर कयो बेत वठो या त पो जंग करे इमाम आली मकाम हजार सवे हीला कया त मन कत्ल गारत वेरी खां बची वञो जंग खां बची वञो साईं शरायत भी दिना मगर उन्हनि ज़ालिमन ते को असर कोन पयो मुंहिंजा प्यारा बाकी 3 ॾहाड़ा रहिजी विया मार्के में त उन्हनि ज़ालिमन पानी भी बंद करे छॾियो
यज़ीद इब्न ज़ियाद जे तरफ़ां हुकुम आयो अज खां इमामन पाकन जो पानी बंद कयो ताजो उन्हनि खे कमज़ोर कयो वञे। उन्हनि खे ख़बर हुई त मुझे महबूब करीम जो आला अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है। उनके खबर हुई अली साईं जे घराने जी बहादुरी जी इन जे करे हुननि तदबीरूं कयूं अवां विड़ी कोन पुजंदो इन्हनि मुजाहिदनि खे कमज़ोर कयो। लेकिन उनके खबर कौन ही तो मोहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे हैं। मोहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे हैं कि बिन पानी के तर रहते हैं मुरझाया नहीं करते कि बिन पानी के तर रहते हैं मुरझाया नहीं करते। इमाम पाकन जो पानी बंद कयूं नहर फुरात जे पासे में खेमा लगा प्यार अज मुझा प्यारा कौसर प्यार वारा कौसर जा मालिक उन्हनि जे मथां पानी बंदा। हाकिम का ये हुक्म था कि पानी बशर पिए चरंदो परंद पिए मना तुम न कीजियो। एक फातिमा के लाल को पानी न दीजियो। लश्कर के हुक्म छो पानी जानवर पियन पखी पियन मानू पियन पर इमाम पाक के पानी न दिजो संदस आल के साथन के पानी न दिजो। अदा टे दिहाड़ा गुजरी विया ॾही रात मुहर्रम शरीफ जी आए होॾे दोल वजन लगा नकारा वजन लगा मगर इमाम पाक जे खैमर में यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। सजी रात कुरान पाक जी तिलावत अल्लाह जी इबादत में इमाम पाक रात गुजारे। खुद इमाम पाक कुरान पाक जी तिलावत में आधी रात हजरत बीबी सकीना रज़ी अल्लाह ताला अन्हा बिस्तरे तां उठी आया। मुझा बाबा कॾहिं सुम्हंदो कॾहिं आराम कंदो। मुझे पाक हुसैन पंहिंजी न्याणी सकीना ने न्यारे बावजूद सब्र जे अखियुनि में ॻोढ़ा भरजी आया। सुभाणे करबला जो निज़ारो अखियुनि जे साम्हूं घुमी आयो। पान फरमायो पुट तूं छाजे लाइ थी पुछी तू आराम कर पुट मां पंहिंजे रब खे रिझाए रहियो आहियां। बाबा मूंखे ख़बर आहे मां सकीना अव्हां जे सीने ते मथो रखंदी आहियां तॾहिं आराम ईंदो आहे तॾहिं निंड ईंदी आहे। इमाम पाक जे अखियुनि मथां अञा ॻोढ़ा आया। हज़रत बीबी सकीना अर्ज़ कयो बाबा मां करबला में अव्हां खे पानी जे लाइ परेशान न कयो आहे। मूं अव्हां खां मुंहिंजा बाबा ॿियो वॾो सवाल न कयो आहे तव्हां रोई पिया आयो शायद मुखां गलती थी आहे। इमाम पाक भाकुर पाए फरमायूं सकीना तुझी गाल ते सुभाणे निज़ारो याद आयो आहे पुट अज असां जे सीने खां सिवा तोखे निंड कान थी अचे। सुभाणे तुंहिंजो बाबो बेदर्दी सां शहीद थी पियो हूंदो। सुभाणे तुंहिंजो बाबो शहीद हूंदो। पुट तूं किथे बाबो किथे पुट सुभाणे तंबू सड़ंदा खैमा सड़ंदा पुट अजीब नज़ारो हूंदो। तू बाबा बाबा करे सद कंदियां लेकिन बाबो तोखां परे हूंदो तू बाबे खां परे हूंदियां। इन जे करे मुंहिंजा प्यारा मुंहिंजी प्यारी निहाणी मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा आया आहिनि। इहा राति इमाम पाक जी अजीब गुज़री। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सुबुह थी आहे। इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फजर जी नमाज़ पाण जमात करे नमाज़ पढ़ाई। नमाज़ पढ़ाइण खां बाद पान यज़ीदी फौज जे साम्हूं विया त हिकु हुज्जत क़ाइम करण जे लाइ यज़ीदुनि जे साम्हूं वञी बीठा। पान फरमायो यज़ीदियो मुसलमान छॾाइण वारो कलमो पढ़ण वारो यज़ीद खे छॾियो इब्न ज़ियाद खे छॾियो तव्हां मूंखे नथा सुञाणो मां केरु आहियां। मुझो नालो हुसैन आ मां फातिह खैबर हैदर करार जो नूरे चश्मा आहियां।
जे नबी जो अवां कलमू पढ़ियो आ उन्हीं जो मां नूरे नजर आयो अवां हदीसूं कोन बुझूं कोन पढ़ियूं मौलवियन जा वाइद अवां कोन बुधान कमा ओ हुसैन आया जो अवां जे प्यारे रसूल जे कुलन ते सवारी कंदो होस मां अवां जे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुठीअ ते सजदा करण वारो अवां जे पाक नबी जे सीने ते सवार थियण वारो मुझा प्यारा दोस्तों हुज्जत कायम करण जे ला यजीदी फौज के इमाम पाक तकीर बुधाई खिताब फरमायो पान फरमायो अवां जे नबी ते कलमू था पढ़ो रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजो रसूल तस्लीम पा कयो दिल सां त न ज़बानी प्या दावाऊं कयो उन प्यारे महबूब करीम जो फरमान आ अला हुब्बे आल मुहम्मद मात शहीदा जे मुझे आल बैत सां मोहब्बत रखी उन मोहब्बत में मरी वियो गुजारे वियो क़यामत जे ॾियारे वो शहीदन सां गॾु हूंदो मात अला हुब्बे आल मुहम्मद मात मुमिना जेको अल्लाह जे हबीब जी आल सां मोहब्बत रखंदो उन मोहब्बत में गुजारे वियो वो तेसिताईं दुनिया मां न वेंदो जेसिताईं उन जी ज़ुबान ते कलमू जारी न थियो आहे हुब्बे आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जअलल्लाहु क़ब्रहु मज़ारन लिल मलाइकतिर रहमा मुझे पाक हुसैन फरमायो मुझे नाने से फरमायो आ जेको मुझे आल सां मोहब्बत रखंदो जने गुजारे वेंदो अल्लाह से हुन जी कब्र खे रहमत वारे मलाइकन जी दीदार गाह बनाए छॾींदो इमाम पाक उन्हनि खे हदीसुनि पे ॿुधाए उन्हनि जी तवज्जो हेॾे पियो मबज़ूल फरमाए मगर उन्हनि ज़ालिमनि जेके शकी कल्ब थी चुका हा जिन बोरियूं पैसनि जूं वरतियूं जिन खे लालचूं मिलियूं उहे लालच में अहिड़ा अंधा थी विया मुझा प्यारा बुग़्ज़ हसद में अड़ा अंधा थी विया बेटा साहब तो फरमाए मोहब्बत जन जे मन में मोहब्बत रखी मन में अदा रंदा रोलिया जन तिन जो सराफन अण तोरियो अघियो पर मदी रखी मन में रंदा रोलिया जन तिन जो सराफन दुको दाख न कयो ये उहे यज़ीदी हा जिन जे दिलनि में वेर हुयो जिन जे दिलनि में मदी हुई आल बैत सां मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन्हनि जे दिलनि ते असर न पई करे हिकिड़ो बदबख्त मालिक बिन उरवा मुंहिंजा प्यारा दोस्तो इमाम पाक जूं ये हदीसूं ये तारीफ़ ॿुधी पाण इमाम पाक जे ख़ैमनि ॾे निहारी तो साईं खेमन जे पासे में खंदक खोटराए हुन में काठियूं हुन में मुझा प्यारा दोस्तों अहिड़ियूं शयूं विझी बाहि लॻराए छॾी ताजो को ज़ालिम बीबियुनि सगुरनि ॾे न अचे तंबुनि ॾे न अचे असांजे पर्दे में को खलल न पवे मुंहिंजा प्यारा खंदकूं खोटाए हुन में बाहि लॻराए छॾी त मालिक बिन उरवा वॾो बदबख्त माण्हू हुयो जे इमाम पाक ॾे निहारे हाँ तूं पंहिंजो शान थो बयान करी तूं पंहिंजा फज़ाइल थो बयान करी तोखे त ख़ुदा हिते ई माज़ल्ला 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 नकले कुफर कुफर न बाशद इमाम पाक पियो चवे त तुंहिंजे लाइ त हिते ई बाहि आहे तुंहिंजे घर खे हिते ई बाहि लॻी वई आहे तुंहिंजे घर जे चौधारी हिते बाहि आहे तूं छाजो जन्नत जी जन्नती आहीं जन्नत जे लाइ सोचे रहियो आहीं इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजे पाक हुसैन खे अखियुनि में ॻोढ़ा अची विया फरमायूं मुंहिंजा मौला इन्हनि बदबख्तनि जे दिलनि ते कारा टिका अची विया मूंखे जहन्नमी पिया सम्झनि तुंहिंजे पाक नबीअ जो फरमान हिननि खे विसरी वियो आहे अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहले जन्नत जन्नत पंहिंजी जा मुंहिंजा मौला तुझे महबूब फरमायो त हसन हुसैन जन्नती जवाननि जा सरदार उन ज़बान फरमायो आहे जो वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा मुझा पाक रब तुझे हबीब जो फरमान आहे जे सचो आहे त इन ज़ालिम खे सज़ा मिले जे असांखे जो कासो दोज़खी चयो आहे असांजे खैमनि
दोज़खी चयो मौला इनके सजा मिले। वो ज़ालिम सामू बीठो हो, घोड़ो उनके खणी भगो, ही किरी पयो, हिन जो पैर रस्सीअ में मुंहिंजा प्यारा अची वियो। वो घोड़ो सिधो खणी ओ उन ही खान में जेका बाहि मां भरी पई उन ज़ालिम खे उन में उछलाई, मुंहिंजा प्यारा सड़ी चट थी वियो। अहिड़ो निज़ारो बि उन्हनि ॾिठो यज़ीद जन, मगर मुंहिंजा प्यारा उन्हनि बदबख्तनि ते इन ॻाल्हि जो बि को असर कोन थियो। अहिड़े नमूने सां हिकु वरी बदबख्त इमाम पाक खे फरमायो, तो नहरे फुरात सिर ते आ पर तुझे ला पानी कोने, ये टोक कई तुझे बच्चन जे ला कोने। साईं फरमायो इंशा अल्लाह तू पानी जी बूंद बूंद जे ला सकंदे, मानू तोखे प्यारींदा मगर तोखे नसीब कोन थींदो। उनके भी घोड़ो खणी भगो, वो घोड़े ता किरियो ऐं उन अल अतश तो करे मुखे पानी प्यारियो पानी। यजीदी हुन जे वात में पानी विझन पिया पर दंत जाम थी विया, हुन जो वात जाम थी वियो, अंदर पानी जो फुड़ो न पियो वञे, हुनखे नसीब न पियो थे। इमाम पाक जो ये करामतूं बि ॾिठूं लेकिन उन्हनि बदबख्तनि ते असर कोन थियो। मुंहिंजा प्यारा उन्हनि जे क़िस्मत में बदबख्ती लिखियल हुई, जहन्नमी हुअण लिखियल हो। इमाम पाक बारहा समझायो त मुंहिंजे खून मां पंहिंजा हथ रंगीन न कयो ऐं तव्हां अल्लाह अल्लाह जे रसूल वटि मयारी न बणिजो। मुंहिंजे खून जो हिसाब ॾियणु तव्हांखे ॾाढो ओखो लॻंदो, लिहाज़ा मां अॼु बि तव्हांखे वार्निंग ॾियणु आयो आहियां, तव्हां मुंहिंजो साथ ॾियो या सिर्फ़ु मूंसां जंग न कयो, मूंखे छॾियो त मां वापसि हलियो वञा। मां हिन जंग खे तस्लीम नथो कयां, मगर उन्हनि ज़ालिमनि न मञियो। मुंहिंजा प्यारा तंग आयद बजंग आयद इमाम पाक वापसि आया। हिकिड़ी पोढ़ी माई आ पंहिंजे जवान पुट खे वठी आया जंहिंजो नालो वहब बिन अब्दुल्ला कल्बी आ। 15 ॾींहं या 17 ॾींहं हुनजी शादीअ खे थिया हा। पाण ॿुधाई त करबला में मुंहिंजे महबूब जो आल आयो आ, इमाम पाक आयो आ, परदेस में अल्लाह जो प्या महबूब जो बचड़ो आयो आ। यजीदी हज़ारुनि लखुनि जे तइदाद में हुन जो रस्तो रोकियो वेठा ऐं जंग जे लाइ तयार। पंहिंजे बचड़े खे चयाई पुट अॼु तूं पंहिंजी जवानी घोर कर, हलो असीं इमाम पाक जे आर्याणियुनि बचड़नि जूं ख़िदमतूं कंदियूंसीं, तूं इमाम पाक तां पंहिंजी जान कुर्बान कर। असांजे पाड़े में इमाम पाक आयो आ, मदीने जे साईं जो बचड़ो आयो आ। रया ठही रात सुबुह वेंदा साझड़ी, लूं लूं मंझ लतीफ़ चए कर इन्हनि जी तात, हीअ जोगियन संदी ज़ात बे भेरे भाग मिले। जा आहिनि ओता कुल में ताकि सान और ॾह भेरा ॾींहं में पाण मथां घोर पोया जे हिंगलोर त करम मिलंदई का पड़ी। पंहिंजे नौजवान पुट वहब खे वठी आया, कुंवार भी आया, बसे बसे 17 ॾींहं शादीअ खे थिया। इमाम पाक जी दरबार में आई आ, बाहूं ॿधी अर्ज़ थी करे मुंहिंजा पाक इमाम मूं ॿुधो आ अवां करबला जे मैदान में घेरिया विया हो, हे ज़ालिम अवां जो रस्तो रोकियो वेठा। मुंहिंजा साईं मूं वटि ॿी ताक़त कान्हे का, हिकिड़ो पुट ख़ुदा ॾिनो आ जंहिंजी शादीअ खे 17 ॾींहं थिया। मुंहिंजा साईं असां अवां जा मुरीद आहियूं, अवां तां पंहिंजूं जानियूं ॾियण आया आहियूं। ही मुंहिंजो पुटु अवां ख़ैरात में क़बूल कयो, ग़ुलामी में क़बूल कयो। इमाम पाक फरमायो पोड़ी अम्मा हे तुंहिंजी ज़िंदगी जी नेमत आ, ही तुंहिंजो सहारो आ। मां नथो चाहियां त तूं पोड़ीअ जो सहारो हिते लुटिजी वञे। न माई साहबा हे पंहिंजो बचड़ो वठी वञ हिनखे संभाल, मुंहिंजा बचड़ा आहिनि, असां मुंहुं ॾींदासीं तो ते मयार नाहे। नौजवान पुट माई साहबा जो सधोरो इमाम पाक जे पेरनि ते किरी पियो। मुंहिंजा कामिल मुर्शिद मुंहिंजे जीजल अम्मा खे अॼु मायूस न कजो, अम्मा वॾे ख़ुशीअ सां मूंखे तैयार करे वठी आई आ, मुंहिंजी कुंवार भी आई आ। मुंहिंजा साईं मां दिलि सां अवां तां कुर्बान थियण थो चाहियां, मां चाहियां थो त पहिरीं कुर्बानी मुंहिंजी क़बूल पवे। इमाम पाक राज़ी थी विया। मुंहिंजा प्यारा उन जवान खे सीने लॻायो, उन मुरीद खे सीने लॻायो जंहिं मुरीद जी दिल जी तमन्ना है त तन मेरा जे चश्म
चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेख न रचाहूं लूलू दे मुड लख लख चश्मा हिक खोला हिक कजाहूं इतना डिठिया मैनू सब्र न आवे होर किथे वल भजाहूं मुर्शिद दा दीदार है पाहूं मैनू लख करोड़ा हजाहूं साईं खे पेरे पियो तलवार म्यान मां कढियाई मुंहिंजा प्यारा संदस जवान घरवारी आई इमाम पाक की फरमाए मुंहिंजा साईं मुंहिंजा कामिल मुर्शिद मुंहिंजो घरवारो वञे पियो जंहिंजे लाइ मूं पंहिंजा माइट छॾिया जंहिंजे लाइ मूं घर बार छॾियो ऐं मुंहिंजा साईं मुंहिंजे मुड़ुस खां वाइदो वठी ॾियो त जन्नत में अकेलो न वञे मूंखे पाण सां गॾु वठी वञे इमाम पाक मथे ते हथ रखी फरमायूं माई अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्ना असां त जन्नती जवाननि जा सरदार आहियूं असां सरदारनि जे हथ में बहिश्त जूं कुंजूं हूंदियूं माई तूं कहिड़ी ॻाल्हि पई सोचे जन्नत असां जी आ जन्नत जा मालिक ही असां आहियूं असां ही दर खोलण वारा असां जे हथन में चाबियूं हे दर जो इम्तिहान आ माई साहबा मुर्स वठी वञे या न वञे क़यामत जे ॾियारे हुसैन तुझी जन्नत जो ज़ामन आहे तने आशिक़ फरमायो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है गुनहगारों को बख्शवा लेना ये आदत इनके घर की है माई फिक्र न कजो असां तोखे जन्नत में वठी हलंदासीं पर तुझे मुड़स सां गॾु तोखे रवानो कंदासीं माई साहबा कुराड़ी जो पुट नौजवान पंहिंजे मुर्शिद खे पेरे पई तलवार खणी मैदान में आयो आहे मुंहिंजा प्यारा उहो हाल कयईं यज़ीदन जो उन्हनि जी नसरुनि यादि रखियो उन माई साहबा जे जवान उहा तलवार हलाई जो यज़ीदन जा ॾंद ई खटा करे छॾियईं उन्हनि खे हैरत में आणे विधाई आख़िर चइनी तरफ़नि खां उन नौजवान जे मथां तीर तलवारनि जा मींहं वसाए ॾिनो हिकिड़े पासे लखे फौज हुई उन्हनि मुंहिंजा प्यारा परे खां तीरनि जी बारिश कई उन कुराली जो पुटु बेदर्दी सां शहीद थियो इमाम पाक खणी जॾहिं उन पोड़ीअ जे साम्हूं लाश आंदाई वाह वाह पोड़ी तुंहिंजे सब्र खे शाबाश वाह वाह तोखे पंहिंजे कामिल मुर्शिद सां मोहब्बत वाह वाह तोखे आल बैत सां मोहब्बत पंहिंजे पुट जी पेशानी खे चुमी ॾेई भाकुर पाए पान फरमाइण लॻी मरहबा या इब्नी मरहबा मरहबा अल्लाह कंदो आबाद हूंदे खुश हूंदे पुट हिकु दफ़ो मां खे राज़ी कयो आहे ॿियो आल बैत जी मोहब्बत में सिर ॾिनो आहे ख़ुदा तुंहिंजा बेड़ाई पार फरमाईंदो प्यारा मुसलमान भाइरो ऐं उन जी घरवारी पंहिंजे मुड़ुस खे भाकुर पातो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो भाकुर पाए अहिड़ी हुन मज़ा दान निकिती जो भाकुर में उन जो बि रूह परवास थी वियो मुंहिंजे पाक हुसैन मुर्की फरमायो असांजा लफ़्ज़ क़बूल थी विया त तूं मुड़ुस सां गॾु जन्नत में वेंदे अल्लाह ताला जी ज़ात उनखे उन जे मुड़ुस सां गॾु घुराए वरितो प्यारा मुसलमान भाइरो मरण त आहे मौत हक़ आहे ईंदो पर इहे भला रहा इहे भागण वारा हा जेके मक़सद वारो मौत हुआ जेके मक़सद वारे मौत में शहीद थी विया अल्लाह खे प्यारा थी विया इन्हनि जा रब करीम वटि वॾा उजूरान इन्हनि जा रब करीम वटि बेड़ाई पार बहरहाल मुंहिंजा प्यारा शहादतुनि जो सिलसिलो शुरू थियो किसो मुख़्तसर ॿिया त शहीद थींदा रहिया ग़ुलाम मुरीद शहीद थींदा रहिया हुबदार शहीद थींदा रहिया पर जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो पेश आयो सुबुह जो टाइम आहे अॼु अजीब ॾिहाड़ो आहे हज़रत बीबी सकीना खे उञ लॻी पाण पंहिंजे चाचे हज़रत अब्बास अलमदार खे सॾु कयूं चाचा
अज मुझे बाबे ते वडो डी अची वियो आ मुझे बाबे ते दुखन दुखन जा पहाड़ जबल अची विया अज मां बाबे खां सवाल न कंदुसि अज मां बाबे खां पानी कोन घुरंदुसि मुझा चाचा अज परदेस में परदेसियाणीअ ते एहसान कर मुखे पानी जो ढुक आने दे मां भी पिया मुझो नंढड़ो भाउ मासूम अली असगर जंहिंजी हालत ॾिठी कान पई वञे चाचा मां उनखे पानी प्यारा हजरत अब्बास अलमदार मश्क खई घोड़े ते सवार थी पान फरमायूं घोड़ा परदेस में सकीना मुखा कपड़न जो जोड़ो कोन घुरियो आ मुखा खर्ची कान घुरी आ करबला में परदेसियाणी पानी जो सवाल कयो आ पेची घोड़ा हल सकीना के पानी प्यारियूं जई वक्त में घोड़ो दौड़ाए हजरत अब्बास अलमदार नहरे फुरात जे वेझो आयो आ जिते दस्ता यजीदी पलीती फौज जा कायम हो उन्होंने इमाम पाक जो रस्तो रोकियो तीर नेजा भाला वसायूं साईं जख्मी थींदा रहा हिम्मत न हारियूं नहरे फुरात जी कंधीअ ते किनारे ते पहुची विया पानी ते नजर पई अखियुनि में लुड़क अची विया फरमायूं ॿाहिरि बोड़ी बेला कंदियल सुकाईंगा दरिया तुझी दीदुस दीह क्या मजे अज कूफी करबला में पानी न प्यारीन उते शहजादा अली शाह के सारीन निकरियो निहारीन चढ़ियो मीर मुहम्मद खे साईं किनारे ते वेही रहा फरमायूं घोड़ा तोखे भी तीर सहनान तोखे भी तलवारूं नेजा भाला लगनान घोड़ा पानी पी मुकाबलो कंदासी पान भी बुकन में पानी भरियाऊं मुखे भी कुछ ताकत थिए मां भी तलवार हलाया घोड़े अर्ज कयो ज़बाने हाल सां इमाम पाक जेस ताईं मुते पानी हराम आ जेस ताईं सकीना परदेसियाणी पानी न पीतो आहे घोड़ो इनकार तो करे इमाम पाक पानी बुकल में भरे हिय जो वात मुबारक के वेझो आनाऊं हिकड़ो हवा जो झोलो आयो देर त थी वही हवा जो झोलो आयो उनमें आवाज आयो चाचा ॾाढी देर ला थई चाचा पानी घोड़ियो मुखे उन हाने कान लगी आ चाचा तुझे मोह ॾिसण जी उन लगी आ बाबो हुसैन अवां जी पुछा पियो करे मुझा चाचा जल्दी मोटी आ मोह ॾेखार पानी घोड़ियो हजरत अब्बास साईं जे कनन मुबारकन ते हजरत सकीना जो आवाज आयो आयल पानी किरी पियो हथन मजां घोड़े ते मश्क पानी जी रखी फरमायूं शाबाश घोड़ा सकीना जो आवाज कनन में आयो आ पान वरी उन बॉर्डर लाइन से पार करण लगा तो घना दस्ता अची विया तो यो पानी इमामन पाकन जे खेमे में न वने वरन 3 ॾींहंनि जी पाबंदी जो असर कुछ कोन थींदो पानी पहुची वियो तो एक यजीदी हिन मैदान में कोन रहंदो घना दस्ता आया सवे फौजी अची विया इमाम पाक जो रस्ते जो घेराव कयाऊं इमाम पाक मुकाबलो फरमायो पान जख्मी थींदा रहा सवे तीर पेवस्त थींदा रहा जिस्म में लेकिन हिम्मत न हारी मुझा प्यारा हिकड़े बदबख्त वेझो अची हिन बाह में तलवार हई जी बाह जे सहारे मश्क ही बाह शहीद थी वही बाण मश्क खणी वरी हिन बाह जो सहारो वरताऊं हितां तलवार लगी ये बाह मुबारक शहीद थी वही मश्क के डंडन में मजबूती सां झलियाऊं फरमायूं घोड़ा बई बाहूं शहीद थी वयूं जिस्म सजो तीरन मां भरजी वयो आ जल्दी कर सामू तंबू आ सकीना के पानी पियाणो आ पान पोए भी हिम्मत न हारी एतरे में मुझा प्यारा हिकड़े बदबख्त मश्क जो निशानू बनाए तीर जो हयो मश्क पानी जे में तीर लगो आयल पानी हार जी वयो मश्क टूटी वही मुझा प्यारा जरे पानी किरियो साईं के अजीब सदमो पतो सकीना के केड़ो जवाब दींदुसि जई सजे सफर में करबला में हिकी सवाल कयो
पान घोड़े ता हेठ अचण लगा सद कयूं या आखी अदरकनी आखी अदा हुसैन तुझो भा घोड़े ता किरी रहियो आहे मुंहिंजा भा के संभाल अब्बास अलमदार अज घोड़े ता हेठ अची रहियो आहे ज़ालिमनि सवे तीर तलवारूं जिस्म में हया आहिनि ॿई बाहूं कटजी वयूं आहिनि सहारे वठण जे लाइ बांह कान्हे का हज़रत इमाम पाक डोड़ी हज़रत अब्बास अलमदार खे भाकुर में वरितो आहे सीने लगायो आहे पाण फरमायूं इन कसर ज़हरी अज इमाम हुसैन जी चेल टुटी पई अदा अब्बास अलमदार अज तव्हां बि मूंखे अकेला छॾे विया भा जो सहारो थींदो आहे भा जो दिलासो बनबो आहे अदा अब्बास अलमदार अज अवां बि छॾे विया सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए वाह हसरता हुसैन को भाई बेआस कर गए मुझा भा अञा दिल जा अवाल ओलना के सलाऊं कयूं हुयूं के राज पोशीदा तोसां ओलना मगर न तव्हां राज ॾेई सघिया न मां राज ॾेई सघियुसि मुंहिंजा बाप तव्हां मोकिलाणी करे विया लेवो यारा रब ते हवाले मेले 4 दिना दे लेवो यारा रब ते हवाले मेले 4 दिना दे बिछड़े हुए फिर मिलांगे किस्मत ने कर मिला दिया हजरत अब्बास अलमदार के खणी साईं खेमे दे कोशिश किया तो खणी हलो हजरत अब्बास अलमदार अर्ज कयो अदा हुसैन मुखे इते रहण दे मुखे खेमे दे न खणी हलजा मुंहिंजा भाउ हिते कीअं छॾियो खेमे दे खणी थो हलो हजरत अब्बास साईं अर्ज कयो अदा हुसैन सकीना पानी घुरियो हो कोशिश तो मूं घणी कई सकीना के पानी प्यारे न सघी मुंहिंजा परदेसाणी के सलाम चइजो पुट सकीना तुझे पानी जे लाइ तुझे चाचे ॿई बाहूं शहीद कराए छॾियूं तोखे पानी पियारण जे लाइ चाचे जे जिस्म में जाइ नाहे जिते तीर तलवार न लॻो हुजे चाचो बेवस थी वियो पुट मयार न कजां पुट क्या मजे हारे डोरा पालन जाओ अदा सभई सब्र जा जबल बनिया बीठा हो पर पुटन वारा हो न्याणिन वारा आयो पंहिंजे दिल ते हथ रखो ते मां पाक जे दिल ते छा गुजरियो हूंदो दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने जब ये आवाज आया इमाम पाक जे अखियुनि में ज़ारो कतार गोरा भरजी आया मथे न्यारे पान फरमायूं अज पुण अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन ता गोड़न जूं अज बूंदूं बस न कल सदीश कपरियल अज लोक ॾिठे ही न लहे अखियारो कतार गोला बनने लगा आन फरमायूं इल्लल्लाह हम साबिरीन मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अञा इहो गम जो दुख दिल ते ताज़ो लॻो पियो पाण मोटी खेमनि ॾे आया त खेमे में आवाज़ आयो अदा हुसैन मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वञ साईं जे कन मुबारक ते आवाज़ आयो आवाज़ अदी हज़रत भेण अम्मा ज़ैनब साईं जो हुयो पाण खेमे जे दर ते आया अली असगर जे लाइ पानी घुरंदी सकीना जे लाइ पानी जो सवाल हूंदो पाण फरमायूं अदी ज़ैनब मदीनू न आहे करबला परदेस आहे अॼु को सॼो सवाल न कजो अंगल न कजो अॼु अवां जो भाउ हुसैन जे मथां जबल ॾुखनि जा अची पिया आहिनि अॼु साम्हूं अली अकबर आहे
18 सालन जो प्यारो अली अकबर आ, 19 सालन जो हजरत कासिम घोट आ, 22 सालन जो ज़ैनुल आबिदीन आ। अज मुझे अग्या नूरे नजरल अजी ज़ैनब अज वडो सवाल न कयो त भेण अर्ज कयो अदा हुसैन खेमे में अंदर आ। इमाम पाक अंदर वयो तो हजरत बीबी ज़ैनब बिनी शहजादन के पंजन बई नंढन शहजादन के फड़ियूं करे कजल पाराए नवा वेस पाराए अदा पंहिंजे हंजन में विहारो वेठी अदा। अज मूंखे हदीस याद आई नाने साईं जी असद कतोरदुल बला सदको मुसीबतन के टारींदो आ। अदा हुसैन अज तुझे मथा हेॾो वॾो ॾिहाड़ो आयो आ। भेण चवे थी त बकरो हुजे हा त सदको ॾियां हा, अज ॾोकड़ हुजनि हा त सदको कढां हा, अज ॿी शइ हुजे हा त सदको कढां हा। मुंहिंजा भाउ हुसैन भेण बि मजबूर आ, परदेस में मूं वटि ॿी शइ न आहे जो भाउ जे सिर जो सदको कढां। हे मुंहिंजा नूरे नज़र ॿई नंढड़ा शहजादा मोहम्मद औल इन्हनि खे तयारु कयो अथमि इन नियत सां त अदा जे सिर जो सदको कढां, मन मुंहिंजे भाउ जी बचत थिए, मन मुंहिंजे भाउ जा बचड़ा बची पवनि। अदा इहे उहे लफ़्ज़ हा जो दिलनि खे ॾारण वारा हा, ये लफ्ज़ हा जेके अखियुनि खे वहण वारा हा। इमाम पाक पंहिंजे भेण जा लफ्ज़ ॿुधी शहजादनि ने निहारियो त ज़ारो कतार ॻोढ़ा वही पिया। अल्लाह अल्लाह मुंहिंजे पाक हुसैन शहजादनि ने निहारियो त हिननि जी त उमिरि ई कान्हे का जंग विढ़ण जी। अजी ज़ैनब मां दिलि सां इजाज़त थो ॾियां, भेण मुंहिंजो ख़ैर आहे, मुंहिंजे बचनि जो ख़ैर आहे। हे नंढड़ा मासूमनि इन्हनि खे मदीने वठी वञां, इन्हनि जी जवानी ॾिसजां, खटियो खाइजां, इन्हनि जूं शादियूं कराइजां। अजी ज़ैनब हे नंढड़ा शहजादा निकिता हा त मामे साईं सां शहर घुमंदासीं, मुरीदनि जा शहर दावतूं खाईंदासीं, घिटियूं गलियूं घुमंदासीं। मगर मुंहिंजी प्यारी ज़ैनब हिननि शहजादनि खे कहिड़ी ख़बर त अहिड़ा ॾींहं बि ईंदा। मुंहिंजी दर्द वंदी दिलि रो न घणो हूं अचनि नथा तप मां छो कयां कई कास दकांग निया पमुकम जे हूं पुजनी नथा तप मां छो कयां। बेवस त उठल बार छॾियो असां यार जे वस इख़्तियार छॾियो, गरंदो थो वञी कंहिंजी गणचन में, गरंदो थो वञी कंहिंजी गणचन में, अॼु मुरकनी नथा त पोइ मां छा कयां। कहिड़ा हादिस पार जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया, सजणनि खे ॾिठे के साल थिया। नकी दम थो वञे नकी गम थो वञे, भई खुटनि नथा त पोइ मां छा कयां, भई खुटनि नथा त पोइ मां छा कयां। मुंहिंजी भेण ज़ैनब हे अल्लाह जे आसरे अहां ख़ुदा जे आसरे हिननि खे वापसि मदीने वठी वञा, हिननि जूं ख़ुशियूं ॾिसजां त ॿई शहजादा उथिया मामे साईं खे भाकर पातऊं। मामा करबला में अम्मा ज़ैनब खे मायूस न कजो, सुबुह खां वठी अम्मा असांखे हार सिंगार कराया आहिनि, असांखे नवां वेस पाराया आहिनि। मामा साईं अॼु असांखे इजाज़त ॾिजां, अम्मा खे ना उम्मीद न कजां, परदेस में अम्मा खे ख़ुशि करणु था चाहियूं। इमाम पाक ॿिन्ही शहजादनि खे सीने लॻायो, ॿिन्ही खे ॿाहिरि खणी आया, कॾहिं आसमान ॾे निहारिन, कॾहिं शहजादनि ॾे निहारिन, कॾहिं ज़ालिम फ़ौज ॾे निहारिन, तीरनि तलवारनि ॾे निहारिन। पाण मुंहिंजा प्यारा छदो साह खणी फरमायूं, मुंहिंजा मौला हे त अञा तीरनि जहिड़ा न आहिनि, हे त तलवारुनि सहण जेतिरा न थिया आहिनि। मुंहिंजा प्यारा मगर सीने लॻाए फरमायूं, ले वो यारा रब दे हवाले मेले 4 दिनों दे, वो यारा रब दे हवाले मेले 4 दिनों दे, बिछड़े हुए फिर मिलांगे
किस्मत ने घर मिला दिया। बिनी शहजादन खे रवानो कयो, फौज में पेवस्त थी विया, थोड़ा नारा लगा, तलवारूं हलियूं। ज़ालिमन बिनी शहजादन खे मुंहिंजा प्यारा शहीद करे बेदर्दी सां नेज़न ते खणी मथे बीठा। इमाम पाक खे ॾेखारण लॻियूं त तुंहिंजा बहादुर मोकिले उनजा हाल हे थियनि। मुंहिंजे पाक हुसैन आसमान ॾे निहारियो, मुंहिंजा मौला इन्हनि ज़ालिमन खे छा थी वियो आहे? मुंहिंजा मालिक तुझे महबूब इन्हनि खां मोहब्बत घुरी त कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। पंहिंजी उम्मत खां मोहब्बत जो सवाल कयूं त नमाज जे बदिले, रोज़े जे बदिले, मुंहिंजे दर तां रब मिलण जे बदिले, जन्नत मिलण जे बदिले सोन कोन थो घुरां, ज़मीन कोन थो घुरां, संग रिश्ते जो धन धरावत जो सवाल कोन था कयां। ओ मुंहिंजा उम्मतियो, जे मूं मुस्तफ़ा जा गुण एहसान यादि हुजनि त मुंहिंजे आल बैत सां मोहब्बत कजो, उन्हनि जो एहतराम कजो। जे ॾियो न त ॾुखो हुजो न। मुंहिंजा मौला मुझे नानी साईं के हिननि इहा मोट ॾिनी आहे। ए नंढड़ा शहजादा हा, अॼु इन्हनि खे भाकुर पाइनि हा, इन्हनि जी इज़त कनि हा, इन्हनि सां प्यार कनि हा। मगर मौला इहे उहे ज़ालिम बदबख्त आहिनि जिन खे मुंहिंजे नाने साईं जे बाग जे गुलनि जी परवाह न थी। मुंहिंजे नाने साईं जे गुलनि जी परवाह न कढियाऊं, बेदर्दी सां शहीद करे वेठा आहिनि। पाण डोड़ पाती बिनी शहजादनि खे कुलनि ते खयाऊं। मुंहिंजा प्यारा शहीदनि जो रत ॻरंदो अचे ऐं पाण मथे निहारींदा अचनि, चवंदा अचनि तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। पाण खेमे जे दरवाजे ते खणी शहजादा आनाओ, फरमायो अदीजन शुक्रिया तुझो सदको कबूल पइजी वियो। मुंहिंजी प्यारी भेण तुझो थोरो लाहे न पुॼां थी, मुंहिंजे सिर जो तो सदको कढो। तुझा शहजादा शहीद थी विया, नाने साईं वटि पहुची विया। वाह बहादुर मुझे पाक हुसैन जी भेण, वाह मुझे सोने हैदर जी न्याणी। बिनी शहजादनि खे भाकुर पाए मुर्की थी चवे, पुट अवां मुंहिंजी थन जो हक़ अदा करे छॾियो, पुट मुंहिंजूं लोरियुनि जो तव्हां हक़ अदा करे छॾियो, पुट अवां जो एहसान परदेसियाणी माउ ते रहंदो। मुंहिंजो चवण करे अवां पंहिंजे मामे तां सिरनि जी कुर्बानी ॾिनी आहे। मुंहिंजा प्यारा औलाद वारा आहियो, बच्चन वारा हो, बरोड़ा बच्चा साम्हूं रखी इन निज़ारे खे साम्हूं रखो त इमाम हुसैन ते छा गुज़रियो हूंदो, आर्यन ते छा गुज़रियो हूंदो, मुंहिंजे पाक हुसैन जे हाल ते छा गुज़रियो हूंदो। अल्लाह अल्लाह अजीब निज़ारो हुयो। पहाड़ जबल रोई ॾिनऊं, वण रुनू, आसमान रुनू, हूरानी जन्नत सख्ते में अची विया, मलाइक सख्ते में अची विया, ज़मीन धुबण लॻी, आसमान में थरथरो अची वियो त ही छा? रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाग जा गुल बेदर्दी सां उहे ज़ालिम शहीद करे रहिया हा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह अल्लाह मुंहिंजे पाक हुसैन त हिकिड़ो गम लहे पियो, ॿियो गम पहाड़ जबल जी सूरत में अचे पियो। इमाम अली अकबर हजरत कासिम घोट हजरत सैयदना इमाम अली मकाम जे साम्हूं आया। मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे नौजवान बेदर्दी सां शहीद थी विया। हजरत इमाम पाक जो जॾहिं सॼो भाकुर शहीद थी वियो, बच्चा सभु शहीद थी विया, मुंहिंजा प्यारा दोस्तो जवान शहीद थी विया। हाणे अकेलो हुसैन आहे जेको ज़ख्मनि खां अॻु में ज़ख्मी थी पियो, तीरनि तलवारुनि खां अॻु में पंहिंजी दिलि ज़ख्मी करे वेठो। अल्लाह अल्लाह जंहिं वक़्त में खेमे में आया, पाण मोकिलानी था फरमाइनि, हज़रत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन जी तरफ़ आया, जेके बुखार में हो, बीमार हो, उथी बीठा। इमाम पाक भाकुर पातो। इमाम ज़ैनुल आबिदीन
मुझो गादी नशीन पुट तू आ हे सजो कुटुंब तोखे परतो आ हे सजो खैमू तोखे परतो आ पुट हिनन खे मदीने पहुंचाए जाओ मदीने वनी मुझे नाने साईं खे करबला जो अहवाल बुधाए जाओ हे अखियुनि ॾिठा वाक़िया बुधाए जाओ त नाना तुझे कुलन जे सवार ते केड़ो वक्त आयो केड़े वक्त में सब्र कयाई ऐं सब ऐं इम्तिहान जो मुकाबलो कयाई मुझा पुट ज़ैनुल आबिदीन तोखे हिनन जी फारत आ मां तुझे ला पुट दुआ थो घुरां तू मुझो मसनत नशी आ पंहिंजी पग मुबारक लाए जॾहिं इमाम पाक हज़रत सैयदना ज़ैनुल आबिदीन जे मथां रखी त मुझा प्यारा खेमे में उहा अख नहीं जेका रुअण खां फारग हुजे अल्लाह अल्लाह दुख जा बादल छाए ॾिया जॾहिं हज़रत इमाम पाक सैयदना ज़ैनुल आबिदीन खां मोकलानी कई वो मंज़र अजीब हो मुझा प्यारा सभिनी रुनो पर खेमा लुडन लगा तंबू लुडन लगा तरस इजरा हीलते तर अज बाबे जो दीदार क्यों पोए मिलन थे या न थे अज त पूरो प्यार क्या यो अजीब मंजर हो पर जॾहिं हज़रत बीबी सकीना सां मोकलानी थी मां पाक भाकुर पातो सकीना सकीना पंहिंजी पुफीअ खां परे न थिजां पुट हाणे मां वञण वारो आहियां ज़ालिम तंबू साड़ींदा हे खेमन खे बाहियूं ॾींदा सकीना पुट अहिड़ा मंज़र अॻे तो न ॾिठा पुट बा पुफीअ जो साथ न छॾजां पुफीअ जी हंज में रहजां हेॾे होॾे न थिजां ये लफ़्ज़ मुंहिंजा प्यारा दिलियूं ॾारण वारा लफ़्ज़ हा हज़रत बीबी सकीना थी अर्ज़ करे बाबा मुखे हिते छॾे न वञ बाबा तो पोड़े बाबे जे सीने में ज़ालिम तीर हणंदा तलवारूं हणंदा मुझे अब्बा अली अकबर खे भी इहे तीर हया थो अब्बा हुसैन मुखे पंहिंजे सीने सां ॿध ये ज़ालिमनि जा पी तीर मुखे लॻल तलवारूं भाला मुखे लॻल बाबा तोखे न लॻल मुंहिंजा प्यारा दोस्तो ये लफ़्ज़ उहे हा जॾहिं जबल लोॾे छॾिया तंबू लोॾे छॾिया इमाम पाक मोकिलाए पंहिंजी न्याणी खे हज़रत बीबी ज़ैनब जे हवाले कयो अजी ज़ैनब मुंहिंजी नंढड़ी सकीना तोखे परती आ मुंहिंजी सकीना मुंहिंजे सीने जी सुमण जी आदि आ अजी ज़ैनब पाण सां गॾु सुम्हार जा पंहिंजे हंज में सुम्हार जा मुंहिंजी सकीना खे रोन न ॾिजां इमाम पाक मोकिलाए जीअं जो ॿाहिरि घोड़े ते सवार थिया सकीना झोलीअ मां निकिरी ॿाहिरि आई आहे पुफी इजाज़त ॾे हर हिक खे बाबे रुख़सत कयो बाबे इस्तक़बाल करे रवानो कयो अॼु बाबो अकेलो निकितो आहे बाबे खे रवानो करण वारो कोन्हे मूंखे इजाज़त ॾे त मां बाबे खे रवानो करे अचां मां बाबे जो इस्तक़बाल कयो लाला पाक सरते सकीना ॿाहिरि आई आहे मां पाक घोड़े ते सवार आहे फरमायूं घोड़ा हल सब्र जी इंतहा थी वई आहे हाणे पाक हुसैन जे दिल में झलो न आहे हल घोड़ा हल मुझा प्यारा घोड़ो पोइते निहारे जो फरमाए तो पाक मां पोइते निहार तव्हां चओ था त घोड़ा हल सकीना थी चवे घोड़ा तरस मां बाबे खे ॾिसां मां पंहिंजे बाबे जो दीदार कयां अल्लाह अल्लाह मुदू मोटी दुनिया में अचन पर पाण अञा कोन आया साॻिया मोर मसगोरा आया पर पाण अञा कोन आया विया काफ़िले खे कतारे काल करबल ने उठड़ा उथारे आंदो पैगाम भेनर पखियन पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया रहियो कोई न कैसा वञा मां भगा फेरा अञा कीअं रहां साॻिया सावण सियारा अचन पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया यकी मारुल कई मोकिलाणी छॾे वतन करे ॿिया पिकाणी
अखियूं दर तन भरियूं रस्ता ॾिसन पर पाण वञा कोन आया पाण वञा कोन आया। हज़रत इमाम पाक सलाम कयो यज़ीदी फौज रे वधिया जॾहिं यज़ीदियुनि ते नज़र पई फरमायूं यज़ीदियो ज़ालिमो मुझे अली अकबर के शहीद करण वारो मुझे सोने नंढड़े अली असगर ते जुल्म करण वारो मुझे कासिम घोट के कत्ल करण वारो ज़ालिमो अचो अचो मुझे महबूब जे आल बैत जा दुश्मनो आले रसूल सां हसद बोझ रखण वारो यज़ीद जे पैसनि ते नाज करण वारो अचो अचो देर न कयो अवाजे नबीअ जे कुलनि जो सवार आयो आहे जेते अवां जो रसूल कख न संदो हो नाम निहाद कलमे पढ़ण वारो ज़ालिमो अवां जे कलमे जो छा एतबार अवां जे वाइदनि जो छा एतबार ज़ालिमो अवां खत लिखी घुरा